को ज़मानो हो त माण्हू कांक जे लवण खे महबूब जे अंगण अचण जी तशबीह तौर लेखींदा हुया। पर अव्हां अलाए छो अॼु कबूतरनि खे पिया क़ाबू करियो, उन्हनि जूं राहूं पिया ॾिसो। खुसा साहब, मां बि उन दिलि वारे जे ओसीड़े में नैण विछाए संदसि पार खां ईंदड़ कबूतरनि खां पई पुछां त ए कबूतर, पिरीं जे पार खां पियो अची, ॿुधा त सही, मुंहिंजी बि खेनि यादगिरी हुई या न? अच्छा, कपड़ा हुए सुफातल या टहक दई थे